अयोध्या वारा परम पूज्य संत जी आया इतने कथा कयूं, ॾाढी सुंदर परिपूर्ण ॾाढी प्रेम भक्ति की कथाऊं। पूर्ण दरवेश महात्मा उन्होंने बुधायो तो हिकिड़ा राजा हुआ ऐं उहे रोज़ भगवान नाम जो कीर्तन कराईंदा, पंहिंजी सेना को भी कीर्तन कराईंदा, प्रजा को भी कराईंदा। सॼो जेको उन्हनि जो जेको देश हुयो, उन्हनि जो जेको वॾो नगर हुयो न, उहो भाव में थियो, कीर्तन में थियो। एक ॾींहुं पड़ोसी राजा के पतो पियो तो उन्हें चढ़ाई कई, तो हे तो लगल पियो राम नाम में, एडी सेना वठी आयो दुश्मन वो कि राजा के पतो पियो। राजा चई काई गाल ना है, असांजा मालिक तो उहे जेके अनंत लोकन जा मालिक आहिनि, उहे जेके कंदा सही कंदा। असां भगवान के नथा चऊं असांजी जीत थे, भले मरी वञूं, शहीद थी वञूं, हारजी वञूं, असांजो देश लुटिजी वञे भले, लेकिन असां धर्म जो पालन कंदासीं। यही गाल तो भगवान गीता में चवन था, कर्मणि वाधिकारस्ते, तू कर्म कर, मां फलेषु कदाचन। असांखे फल जी इच्छा ना है। हलिया हाणे वञण में उते कलाक रस्तो हो, 2 कलाक मैदान तक पहुंचण जो, ठीक है समझो था न। महल को निकरी नगर को थोड़ी लड़ाई थी अंदर शहर में, तो जो मैदान हो जाते उन्हनि जी पहुंची हुई सेना उते पहुंचण में राजा के 2 कलाक समय पियो लगे। सॼी सेना के चऊं भाई 2 कलाक समय तव, खाली न वियो, असली अस्त्र शस्त्र बाहर कढो। तॾहिं सॼी सेना ख़बर तो छा कयो, कंहिं घंटियूं कढियूं, कंहिं झांझियूं कढियूं ऐं वॼाइण लॻा ऐं चवण लॻा श्री राम जय राम, श्री राम जय राम, श्री कृष्ण गोविंद। हाँ वो घंटी भी रखंदा, चवंदा जेमल लड़ाई करण जो समय अचे तो तव्हां बंदूक हलायो, आ जेमल काम क्रोध सां लड़ाई करनी आहे त घंटी ऐं झांझ वजाए करे मुंहिंजे राम नाम जो कीर्तन कर। सॼी सेना हज़ारनि लखनि जी कीर्तन कंदी पई हले, 10 दिशाऊं पवित्र थी वयूं, भगवान जो सिंहासन डोलण लॻो। हा हा ये कहिड़ो भक्त आहे मुंहिंजो, पंहिंजो दायित्व तो निभाए कर्तव्य, पर उन खां सर्वोपरि उन जो प्रेम आहे, भक्ति आहे। अञा सेना में पहुता 2 कलाके में ॾिठो हिकु भी माण्हू बीठल नथो मिले सैनिक। राजा धराशायी थियल पियो आहे, बचल खुचल भॼी आहिनि, सॼी सेना किरियल पई आहे, घायल पई आहे। ॾाढनि जो उद्धार थियो, राजा घायल पियो, तरी राजा वञी करे प्रेम सां हथ पकड़ी चवनि था महाराज तव्हां त युद्ध करण आया हो, हे छा थियो, केरु तव्हांखे मारियो, सॼी सेना जो संगार करियो। हथनि में ॾिठई झांझ तन, कीर्तन था कनि, चई ॿियो केरु हूंदो जंहिंसां तव्हां था प्रेम कयो, मतिलबु चई असां आयासीं कोई हिकु माण्हू बि न हुयो जंहिं असां ते हमिलो कयो। अञा पहुतासीं, जीवन में पहिरियों बार ॾिठो आहे पाणीअ जी बरसाति किरंदी आहे, अॼु आकाश में पत्थरनि जी बरसाति थी आहे, असांजे मथां पत्थर किरिया आहिनि, सभु घायल थी विया, मां बि घायल थी वियो। असांखे माफ़ कर, तूं कोई पहुतल कामिल पुरुष आहे, तोसां भगवान जी तार जुड़ियल आहे, असां कन पकड़ियासीं, कॾहिं तोखे निहारींदासीं बि न ग़लति नज़र सां, भले असांजो बि राज तूं खण, असांजी ग़लती क्षमा कर। यानी अगर वो निकितो तो कीर्तन कंदो तो भगवान उन जो कार्य संभालियो। अहिड़ी बरसात कई पत्थरनि जी, उन्हनि खे हिकु गोली भी न हलाइणी पई, हिकिड़ो तीर भी न हलाइणो पियो, सॼी सेना जो भगवान उद्धार करे छॾियो, घायल करे छॾियो। चओ हरि राम। इनखे चवंदा आहिनि हरि जुग जुग भगत पाया, पैज रखंदा आया। हाँ त असां भजन कंदा रहूं, प्रभु के प्रार्थना कयो, सुमरन हलंदो रहे, राम नाम ही बाक़ी सब। श्री कृष्ण।